मूसा तू हिते मूसा तोखे हिते पे ॾिसी त न तो ईंदे जगड़े बाबा सां ॻाल्हि कयनि न त बाबा सफ़ा होश मां हलियो वेंदो। राणी चाचा फैसले ते वियल आहे उन करे हिते हलियो आहे। हाँ रानी मूसा अकेला घर में हाणे कम पको थी वियो। अची अतो बावल इन जामा मूसा जे खिलाफ अहिड़ा कन भरींदुसि जो इहो बावल मूसा खे सिधी गोली सीने में हणंदो। हिते रखीसि न। पर मूसा तोखे हिते अचण न घुर्जे आ। राणी चाचा खे वक्त होश मां कढी छॾियो आहे। अञा केतिरो होश मां निकिरंदो। हिन वक्त तोखे ॻाल्हियुनि में हुअण घुर्जे आ हिते न। तू ॻाल्हियुनि खे ठाहे वठी आ मूसा। बाबा वक्त जी ज़बान ते एतबार कंदो आहे नथी त हू कुझु बि न आहे ॿुधंदो। राणी मां बि तोखे हिते इहो ॿुधाइण आहे त चाचा खे वक्त जे चालुनि खां वाक़िफ़ करे छॾ। मूसा मूंखां वधीक बाबा वक्त जी ज़बान ते यकीन कंदो आहे ऐं मुंहिंजी हू हिकु बि न ॿुधंदो। अॼु मूंखे पूरी पक आहे त मूसा ज़रूर ईंदो। हिन मुसीबत मां असांजी जान छॾाइण जे लाइ मूसा ईंदो। मूसा हिन वक्त पाण मुसीबत में घिरियल आहे त उहो असांखे मुसीबत मां कीअं कढंदो। मूसा जी सॼी ज़िंदगी ईअं ई मुसीबतुनि में गुज़री आहे। हुनखे मुसीबतुनि जी का बि परवाह न आहे। खणी जो मूं तोखे आज़ाद छॾियो आहे न त सोची सम्झी फ़ैसिलो कजांइ। किथे ईअं न थिए जो अॻिते हली तोखे वधीक पछताइणो पवे। जेकॾहिं मूसा मुंहिंजे लाइ मज़बूत सहारो बणिजे थो त पछताओ छाजो अदी। राणी खणी जो चाचा बावल ने ये ॻाल्हि खे नथो सम्झे पर वक्त जी नियत खुली असांजे साम्हूं अची वई आहे। हू पहिरियां चालाकी करे चाचा बावल खे माराईंदो उन खां पोइ उन जो इल्ज़ाम असांजे मथां हणंदो ऐं पोइ मीर जी तुंहिंजी तलाक कराए तोसां शादी करे पाण चाचा जी मिल्कियत जे मथां कब्ज़ो करे वेही रहंदो। इहा ई इन कमीने वक्त जी असुल नियत थी। तॾहिं वते तो अहिड़ियूं चालाकियूं करे। मूसा मां तोखे हथ ॿधी अर्ज़ थी कयां त तूं कॾहिं बि बाबा जे साम्हूं न अचिजांइ। नहीं वरी हुनजे मथां हथियार सिधो कजांइ। राणी मां चाचा बावल खे पंहिंजो वॾो सम्झंदो मां त छा पर मां पंहिंजे दोस्तनि खे बि झले छॾियो आहे। केर बि हुनजे मथां हथियार सिधो कोन कयो ऐं सिर्फ़ु इन चाचा जे करे असां वक्त खे छूट ॾेई छॾी आहे। न त इहो वक्त घणा ॾींहं हिन मूसा जे हथां मोल हुजे। न मूसा तो जेकॾहिं अहिड़ो क़दम खयो न त बाबा ऐं तुंहिंजे विच में कॾहिं बि ठाह नथो थी सघे। राणी ठाह जी उमेद त हिन महिल बि नथी रखी सघे जेसि ताईं इहो कमीनो वक्त चाचा सां गॾु आहे। इहो ठाह कॾहिं कोन थिए। मां कोशिश में आहियां त तमामु जल्द बाबा जे साम्हूं हिन वक्त जी असलियत ज़ाहिर कयां। इहो कमु तोखे ई करिणो पवंदो राणी छो त चाचा असां सां ॻाल्हाइण जे लाइ तयार ई कोन्हे त हू असांजी ॻाल्हि कीअं सम्झे। मालिक भलाई कंदो मूसा। अलाह कंदो जल्द बाबा जे अॻियां हिन वक्त जी असलियत ज़ाहिर थी वेंदी। ठीकु आहे राणी मां हाणे हलां। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।